असां बि फ्रेंड्स ऑफ इंटर सिंधी 40 साल कृपा कई, जंहिंजो अॼु बि असां प्रोग्राम करे रहिया आहियूं, कंदा रहंदा आहियूं। असांजी ॿोली आहे, असांजूं जड़ूं आहिनि, असांजी संस्कृति आहे, उहा असांजी आइडेंटिटी आहे। पंहिंजी भाषा खे अॻिते वधाइण लाइ असां पंहिंजे ॿारनि में उहो इन्वेस्टमेंट न कयो आहे। इन्वेस्टमेंट जो मतिलबु पैसो न आहे, इन्वेस्टमेंट जो मतिलबु आहे टाइम ऐं एनर्जी ऐं एफर्ट। इहो ॿियनि समाजनि खां असांखे सिखणो खपे। जीअं पंजाबी ॿार पंहिंजे गुरुद्वारे में वञनि था त पंजाबी में था ॻाल्हाइनि, चाहे घर में बि पंहिंजी भाषाउनि में वधीक कोशिशि कनि था ॻाल्हाइण जी। ईअं ई असां ॾिठो आहे मराठी समाजनि सां मिलंदा आहियूं, चाहे गुजराती, बंगाली, तमिल, तेलुगु, इहे सभु पंहिंजी भाषा में ॻाल्हाइनि था पंहिंजे घर में। ऐं असां पंहिंजे घरनि में या त हिंदी में था ॻाल्हायूं या इंग्लिश में था ॻाल्हायूं। इहो असांखे सभिनि खे पंहिंजी तरफ़ां कोशिशि करणी खपे ऐं पंहिंजे जेतिरे बि सिंधी एसोसिएशन आहिनि उन्हनि खे बि पंहिंजी भाषाउनि जे विस्तार लाइ कोशिशि करणी खपे। सिंधी समाज जी इमेज हिते ॾाढी सुठी आहे। लॻभॻि हर समाज जा माण्हुनि खे इहो आहे कि सिंधी समाज जा माण्हू जेके आहिनि भॻवान में विश्वास करण वारा आहिनि, पंहिंजे कम में पूरी तरह पंहिंजो कोशिशि करण वारा माण्हू आहिनि। जेतिरो बि उन्हनि पैसो कमायो आहे ईमानदारी सां कमायो आहे, चाहे उहो धंधनि में हुजनि चाहे नौकरियुनि में हुजनि, उन्हनि पंहिंजो सुठो स्थान ठाहियो आहे सिंधियुनि जो। सिंधी जातीअ जो जेको ॿोली साहित्य संगीत जो वरसो आहे, उहा विरासत हर ॿार खे पंहिंजे पीउ माउ वटां मिलंदी आहे। माउ ई आहे जेका ॿोलीअ जी विरासत ॿारनि खे ॾींदी आहे, जंहिंमें हुन लोली ॾिनी आहे। पर समहाउ असांजी सिंधी जातीअ खे अॼुकल्ह पैसे कमाइण जो एतिरो त हिर्स ऐं मोह आहे त हुननि नज़रअंदाज़ पे कयो आहे पंहिंजे वर्षे खे, पंहिंजे ॿारनि खे ॾियण खां। नतीजे तौरु असांजा ॿार इन्हीअ ॾिस में यतीम रहिजी विया आहिनि। का बि कोशिशि ॿारनि माइटनि कोन कई आहे कॉन्शियस त असांजा ॿार सिंधीअ में ॻाल्हाइनि, लिखणु पढ़णु सिखनि, साहित्य खे तरजीह ॾियनि। इन जे करे असां इन ॾिस में घणो पुठिते रहिजी विया आहियूं। ऐं सिंधी वापारी ज़हनत जा आहिनि, उन्हनि जे लाइ तरजीह पंहिंजे पैसे कमाइण खे वधीक आहे। संदन ध्यानु साहित्य संगीत कला तरफ़ तमामु घटि आहे। इहा अफ़सोसनाक हक़ीक़त आहे। असांजो हमेशह कॉम्पिटिटिव नेचर आहे। असीं इंडिविजुअली तमामु सुठो कमु करे सघूं था, पर कलेक्टिवली असां में मिसिंग आहे। उहो कुझु करिणो पवंदो, उन में कोशिशि करणी पवंदी। असां अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन मीन्स सॼी दुनिया जा, जग जा जेके बि सिंधी एसोसिएशन आहिनि उन्हनि खे असीं गॾिजाइणु चाहियूं था ऐं उन करे उहा ऑर्गेनाइज़ेशन असां ठही आहे ऐं अॼु उहा 26 साल खां वठी हली रही आहे। ऐं उन अंदरि सभु देश, यूरोप आहे, ऑस्ट्रेलिया आहे, एशिया आहे, USA आहे, सभु गॾिजी कमु करियूं था। ख़ासि करे असां सिंधी ॿोली जे लाइ ऐं सिंधी पढ़ण लाइ असां देवनागरी एस्टाब्लिश कई हुई। असां सिंधियुनि में जेका हिकिड़ी वॾी खूबी आहे असांजे ॿोलीअ में, मां थी चवां, उहा आहे त तव्हां जावा स्क्रिप्ट तमामु सवलाई सां सिखी सघो था। इहो ई सबबु आहे त असांजा ॿार या असांजा वॾा, मां चवां, ॿ पीढ़ियूं अॻियां जेके विया सिलिकॉन वैली में तमामु घणा सक्सेसफुल विया। त जॾहिं असांजा सिंधी हेॾा सिंध वर्क में आहिनि, ॿाहिरि आहिनि, उन्हनि खे ॻंढण लाइ ख़ाली इंटरनेट आहे। ऐं हींअर इंटरनेट त छा, असांजूं दरबार सभिनी पंहिंजनि शिष्यनि खे ॻंढे वेठियूं आहिनि सोशल मीडिया जे। ऑनलाइन सभु थियो आहे, ख़ासि करे कोविड पीरियड में जेके ऑनलाइन सिंधियुनि जा प्रोग्राम थिया, इन्हनि पंहिंजी संस्कृति ऐं भाषा खे उजागर करण में जाम वॾी मदद कई आहे। ऑनलाइन प्रोग्रामनि जे ज़रिए पाण सभु हिक ॿिए खे सुञाणण लॻाऊं, कमु पए थो त हिक ॿिए जी मदद तुरंत वठूं था। असांजो हिकिड़ो ग्रुप आहे ॿियो जंहिंखे चइजे भई इम्प्रूव सिंधी स्पीच ग्रुप, जंहिंमें ऑल ओवर वर्ल्ड सॼी दुनिया मां जेतिरा बि सिंधी आहिनि, हाणे जेतिरा बि सिंधी माना ज़रूरी कोन्हे सभु सिंधी, पर लिमिटेड नंबर घणनि ई मुल्कनि मां जुड़ियल आहिनि
हाणे उहे जेके इंट्रस्ट ॾेखारीनि था उहे सभु सीनियर आहिनि, सीनियर माना वॾा, ज़रूरी कोन्हे त रिटायर हुजनि, पर घणेई आहिनि जेके पंहिंजे कैरियर में बि आहिनि पर उहे एक्टिव आहिनि, पर उहे जेके आहिनि से असांखे उहे पार्टिसिपेट कंदा आहिनि। हर संडे ते असीं उहो हिकिड़ो ज़ूम कॉल कंदा आहियूं जंहिंमें असां वटि गेस्ट स्पीकर्स ईंदा आहिनि जेके असांखे सिंधी ॿोली, सिंधियत, असांजी सकाफ़त, असांजा त्योहार, असांजा ॾींहं उन जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। असां हिते दुबईअ में सिंधियुनि में ॾाढो जज़्बो ॾिसूं था, इहो पंहिंजी ॿोली खे वधाइण जो, पंहिंजे ॿारनि सां थोरो थोरो सिंधीअ में ॻाल्हाइण जो बि। पर शायदि ही नौजवान टही आहे जेका अहसास कमतरी यानी इंफीरियोरिटी कॉम्प्लेक्स जे करे सिंधीअ में नथी ॻाल्हाए। इन्हनि ॿारनि खे, इन्हनि नौजवाननि खे ॿुधाइणो आहे त असीं सिंधी केतिरा न कामयाब सिंधी आहियूं, सक्सेसफुल आहियूं। इकोनॉमिकली सिंधीज़ पंहिंजो एम्पायर पिया ठाहिनि त हाणे असांखे कल्चरल एम्पायर बि त ठाहिणो आहे न। मुंहिंजो सिंधियुनि जो जेको इष्ट देव आहे झूलेलाल, इन जे लाइ असांखे हिकिड़ो तीर्थधाम ठाहिणु खपे जहाँ सॼी स्कैटर्ड सिंधी कम्यूनिटी जेका सॼे देश में, दुनिया में आहे, उहे अची करे जीअं गोल्डन टेम्पल में पंहिंजी श्रद्धा था ॾेखारीनि, इहो झूलेलाल तीर्थधाम में बि थियणु खपे। छोकी इहो ई आहे कि सभु कॉन्ग्रीगेट थींदा, फेस्टिवल्स मल्हाईंदा, पंहिंजे लैंग्वेज ॻाल्हाईंदा, म्यूज़िक जो बरक़रार कंदा, एम्ब्रॉयडरी वग़ैरह, त इहो थींदो आहे कि इन में सॼो मिलण थी वेंदो। चेटी चंड लाइ सभई अचनि त इहो मिलण थी वेंदो। सिंधी आइडेंटिटी जीअं हींअर पॉकेट्स में आहे, इहो सॼी कॉन्ग्रीगेट थी वेंदी झूलेलाल तीर्थधाम में। हिकिड़ो फ्यूचर जनरेशन लाइ हिकिड़ो वॾी तीर्थधाम ठाहियूं जिते सभई सिंधी ॿार, सिंधीज़ अची करे सम्झनि कि तव्हांजो आइडेंटिटी छा आहे, तव्हांजी लैंग्वेज छा आहे, तव्हांजी कस्टम्स छा आहे ऐं सिंधीज़ छा आहिनि, सिंधियात छा आहे।